बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन कुरान जे लगे मासा बेअदबी वरी कई वई आहे। हिन कुरान लगे जेको कल वीडियो वायरलेस थियो आहे 12 बजे धारा मूंखे जीअं ख़बर पई आहे माण्हुनि मूंखे ॿुधायो आहे इहो 8-9 महीननि जो हे कुरान लगे इहो वीडियो आहे। खुदा जे करे जेको भलारो महीनो आहे रमज़ान जे करे मां दुश्मनी कई वई आहे। हिन कुरान जे सदके मां जो वीडियो ठाहे छॾे जे मुसलमान ॿाहिरि ॾिठो आहे मुसलमान मां सुठे घराणे जो आहियां। मुंहिंजो ॻोठ असुल जवाबपुर आहे। मुंहिंजो नालो नज़ीर हुसैन आहे। हिमल मां दोदान जे लॻी वेठो आहियां। मुंहिंजे मथां दुश्मन बि वॾा खिलिया आहिनि अंदाज़ वधीक हिननि कुरान जे लॻे मां दुश्मनी कई वई आहे। उन खां बाद में मांखे भंग में चढ़ियो धातुरो शराब ऐं आइसियूं पीआरे मांखे बेहोश करे हिननि मां वीडियो भरायो आहे। इनखे 8-9 महीननि जी ॻाल्हि आहे। मूंखे का बि ख़बर कोन हुई। हिननि कुरान जे लॻे जंहिं उथंदे वीडियो वायरलेस कयो आहे हिन खुदा जे वास्ते मदीने पाक जे वास्ते पंहिंजे बचड़नि जे सदके जो मुसलमान भाउ आहे रमज़ान शरीफ़ आहे मदीने पाक ॾे असांखे मिलणो आहे तव्हांखे मिलणो आहे मां वॾो ज़ुल्म थियो वियो आहे। हिननि कुरान जे लॻे पंहिंजे बचड़नि जे सदके मां बि जो पाण शौक़ु कोन भरायो आहे। मूंखे शराब आइसियूं ऐं भंगनि में चढ़िया धातुरा रलाए पीआरे वियो आहे। मां कंहिं रुकियो वियो आहे। मां वॾो ज़ुल्म आहे। जिन बि मुंहिंजो वीडियो भरियो आहे उथंदे शो कयो आहे उन्हनि खे बि कुरान मां ॾेखारियो ऐं इहा अपील सिंध IG SP DIG IG खे मां चवां थो खुदा जे वास्ते मुंहिंजो वीडियो ठारायो वञे। मां भलारे खानदान जो आहियां। उन खां बाद में मुंहिंजी दुश्मनी आहे मथी लेवल जी। मुंहिंजा भाइर हाणे शहीद थी विया ड्रखण जे पासे ॾे ड्रखण में FR कटियल हिन खुदा जे वास्ते पंहिंजे वॾनि जे सदके पंहिंजा बचड़े वारो आहे पंहिंजी अमी अमा जंहिंखे जरियो आहे उन्हनि जे सदके मां तो ॿुधायां पंहिंजे खुदा जे वास्ते मदीने पाक जे वास्ते मां जो वीडियो ठाहियो वञे। अलाह जे वास्ते मां सां ज़ुल्म कयो वियो आहे। मां शौक़ में वीडियो कोन भरायो आहे। मां अपील थो कयां खुदा जे वास्ते जंहिं उथंदे शो कयो आहे वीडियो उनखे बि मां अपील थो कयां हिननि कुरान जे सदके पंहिंजे बचड़े वारो आहे रमज़ान शरीफ़ आहे खुदा जे वास्ते मदीने पाक जे वास्ते हिकिड़े ॼाणे तव्हां बि कब्रिस्तान में वेंदो असां बि कब्रिस्तान में वेंदो हिनमहिल मुंहिंजे मथां दाग आहे। मां न छड़ी न आहियां भंगोड़ी न आहियां। मां केन कयो वियो आहे। हिन कुरान जे सदके अलाह जे सदके मां जो इहो वीडियो ठाहियो वञे खुदा जे वास्ते। मां जेको बि केन कयो आहे ज़ोया चांडियो कयो आहे छोकिरो आहे उन कयो आहे सॼो पंहिंजो माइट आहे। हिननि खुदा जे वास्ते जो पंहिंजे बचड़े वारो आहे मां ज़ुल्म कयो वियो आहे। हिन खुदा जे वास्ते मां अपील थो कयां खुदा जे वास्ते मुंहिंजो वीडियो डिलीट कयो वञे।